हथियारबंद फौज पाण के सियासत का परे करे चुकी है, परे रहण चाहे थी। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा वाशिंगटन में पाकिस्तानी सफारत खाने में मांझांदे के खिताब कंदे मुद्दो पूरो थियण ते उहदो छॾण वारी अज़्म जो इज़हार किया है। गैर रस्मी ॻाल्हि ॿोल दौरान आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो आहे त मुल्क जी बीमार मईशत के बहाल करण मुआशरे के हर हिस्सेदार की अवलियत हुजण घुर्जे। मजबूत मईशत का सवाइ क़ौम पंहिंजा हदफ माणे न सघंदी। मजबूत मईशत का सवाइ सिफारतकारी थी नथी सघे। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जो अमेरिकी दौरे दौरान अमेरिकी दिफा वारे वज़ीर लॉर्ड ऑस्टिन अमेरिकी कौमी सलामती जी सलाहकार जेक सल्वन ऐं नाइब परडी वज़ीर बेनी शर्मन सां मुलाक़ातूं। पाक फौज जे तर्जमान मौसूल ॿिन्ही मुल्कनि में इक़्तिसादी लाॻापनि वापार ऐं सीड़पकारी ज़रिए गॾु सहकार बहितर बणाइण ते ॻाल्हियूं थियूं। आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा के गार्ड ऑफ ऑनर बि पेश कयो पियो। आर्मी चीफ अमेरिकी इक़्तिदारनि जा थोरा मञींदे चयो आहे त आलमी शराकत इदारनि जी मदद पाकिस्तान महमूद मुतासिर जी बहाली लाइ तमामु अहम हूंदी। ISPR मौसूब अमेरिकी अखबार सां मुलाक़ात दौरान आर्मी चीफ फ्लोरिडा में तूफ़ान सबबि तबाही ते बि अफ़सोस जो इज़हार कयो आहे। आर्मी चीफ चयो त पाकिस्तान मुतासिर ख़ानदाननि जे नुक़सान ऐं ॾुख खे चङी रीति सम्झी सघे थो। पाकिस्तान में मौसमियाती तब्दीली जे अहिड़नि असरनि जो शिकार आहे। वज़ीर आज़म हाउस की ऑडियो लीक्स से जोड़ियल कमेटी जो इजलास अॼु थींदो। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह जी सदारत में 12 रुकनी कमेटी जो इजलास थींदो। इजलास में वज़ीर आज़म हाउस ऑफिस प्रोटोकॉल्स ऐं सिक्योरिटी जो जाइज़ो वरितो वेंदो। कमेटी पंहिंजी जांच ऐं सिफ़ारिशूं जोड़े रिपोर्ट वज़ीर आज़म के पेश कंदी। PM हाउस में टैबलेट्स स्मार्टफोन समेत इलेक्ट्रॉनिक शयन के चेक कयो वेंदो। डॉलर के मुकाबले में रुपयो वधीक सगारो। डॉलर की कदर में लाख। इंटरबैंक में डॉलर 1 रुपयो 74 पैसा सस्तो थी वियो। इंटरबैंक में डॉलर की कीमत भी 223 रुपया 90 पैसा थी वई। आशियाना इकबाल रेफरेंस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ के मुस्तकिल हाज़िरी का छूट जो तहरीरी हुक्म जारी करे छॾियो। एहतसाब अदालत लाहौर के जज साजिद अवान 2 सुफ़न ते बदल लिखत में हुक्म जारी करे छॾियो। तहरीरी हुक्म में अदालत चयो आहे त को शक न आहे त बतौर वज़ीर आज़म शहबाज शरीफ के आइनी ऐं सरकारी ज़िम्मेवारियूं निभाइणियूं आहिनि। इहा हक़ीक़त आहे त लगातार अदालत में पेश थी रहियो आहे। शहबाज शरीफ के पेश न थियण सां ट्रायल मुतासिर न थींदो। शहबाज शरीफ पंहिंजी जाइ ते नुमाइंदो मुक़ररु करे छॾियो आहे। मोहम्मद अनवर हुसैन एडवोकेट शहबाज शरीफ के नुमाइंदे तौर पेश थींदो। शहबाज शरीफ की हाज़िरी का छूट वाली दरख़्वास्त मंजूर कई वञे थी। अदालत के तलब करण ते शहबाज शरीफ अदालत में पेश थियण जो पाबंद हूंदो। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ अॼु लंडन रवानी थी वई। रवानगी तां अॻु मरियम नवाज़ ॾाॾी ऐं वादा जी क़बर ते फातिहा ख़्वानी कई। लाहौर हवाई अॾे तां ख़ानगी एयरलाइंस जी उॾाम ज़रिए मरियम नवाज़ लंडन रवानी थी वई। शरीफ खानदान के ज़रिए मौसूल मरियम नवाज़ 1 महीनो लंडन में रहंदी, जे बाद पंहिंजे वालिद नवाज शरीफ सां गॾु वतन वापस ईंदी। PTI असेंबली मेंबरन इस्तीफ़ाउनि की मंजूरी बाबत हाई कोर्ट से रुजू करे वरितो। अली मोहम्मद खान, मोहम्मद फजल खान, शौकत अली श्री मज़ारी, डॉक्टर शानदाना गुलजार, फ़खर जमान खान, फारूक हबीब, एजाज शाह, जमील अहमद, मोहम्मद अकरम ऐं ॿियनि पंहिंजी दरख़्वास्त में अदालत के इस्तदा कई आहे। अदालत स्पीकर के हिदायत करे तो इस्तीफ़ाउनि की मंजूरी में पंहिंजे आइनी ज़िम्मेवारी पूरी करे। अदालत स्पीकर के हुक्म ॾे तो दरख़्वास्त गुज़ारनि ऐं ॿियनि 112 मेंबरनि के घुराए कानून मूजिब पिटीशन के ॿुधण खां सवाइ स्पीकर इस्तीफ़ाउनि ते इत्मीनान नथो करे सघे।
पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध के वडे वजीर मादुल शाह के बिलावल हाउस घुराए वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी वडे वज़ीर खां सिंध में ॿोॾवारी सूरतहाल बाबति ब्रीफिंग वठंदो। नवाब शाह में खटाण की फैक्ट्री अंदर पी संदस बिन पुटन समेत 4 पोरियत बॉयलर में किरी फौत थी विया। बी सेक्टर थाने जे हद हाशिम टाउन में खटाण की फैक्ट्री में कम दौरान एक पोरियत बॉयलर में किरी वियो। खेस बचाइण की कोशिश कंदे 3 ॿिया पोरियत बॉयलर में किरी फौत थी विया। फैक्ट्री ज़रियनि मूजिब फौती पोरियतन में नासिर, सलमान, दानिश ऐं एक अणॼातल शामिल आहिनि। कराची में चुप ताज़िये के जुलूस के मौके ते हिफाज़ती इंतजामन सबब ग्रीन लाइन बस सर्विस बंद रहंदी। BRTS के तर्जुमान जो चवणु आहे त ऑरेंज लाइन बस सर्विस मामूल के शेड्यूल मूजिब ऑपरेशनल रहंदी। ग्रीन लाइन बस सर्विस जो ऑपरेशन सुभाणे 6 अक्टूबर का मामूल मूजिब शुरू कयो वेंदो। सॼी सिंध में डबल सवारी ते पाबंदी जा हुक्म जारी। कराची के ज़िले ॾखणी ओभर में 8 ऐं 12 रबीउल अव्वल ते डबल सवारी ते पाबंदी हूंदी। ज़िले सेंट्रल में 11 ऐं 12 रबीउल अव्वल ते डबल सवारी ते पाबंदी हूंदी। ज़िले ओलह में 12 रबीउल अव्वल ते डबल सवारी ते पाबंदी हूंदी। मुल्क में कोरोना विखे वधीक हिकु मरीज़ हयाती विञाए वेठो। सिहत के क़ौमी इदारे NIH मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 57 नवां मरीज़ साम्हूं आया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 0.44% रही। इलाज हेठि कोरोना के मरीज़नि मां 46 मरीज़नि की हालत गणती जोगी आहे। मलीर के खोईगोट वारे इलाइक़े में हथियारबंदनि की फायरिंग में 2 एहलकार ज़ख़्मी। रेंज एहलकार चेकी करे रहिया हुआ। SSP मलीर इरफान बहादुर मूजिब एहलकार मोटरसाइकिल सवार ॿिनि नौजवाननि के बीहण जो इशारो कयो त उहे बीहण बदिरां फरार थियण लॻा। रेंज एहलकार संदन पीछो कयो त हथियारबंदनि फायरिंग करे ॾिनी। फायरिंग में मोटरसाइकिल ते गश्त कंदड़ 2 रेंज एहलकार ज़ख़्मी थी विया। मदे जी वेझो हथियारबंदनि धनार के अगवा करे वरितो। हथियारबंद 50 खां वधीक ढोर विकाए विया। 20 मेल थाने जद मां हथियारबंदनि धनार सुलेमान दल के मुबैना तौर ते अगवा करे वरितो। धनार जे अगवा बैदि दल बिरादरी जे माण्हुनि नई पुल बस स्टॉप ते एहतजाज कंदे धरणो हणी टायरनि के बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त हुननि पुलिस खे इतला ॾिनो आहे, पर पुलिस कख भञी बीणो बि नाहे कयो। उस्तादनि जो आलमी ॾींहुं अॼु वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। सोशल मीडिया ते उस्तादनि खे भेटा पेश। माण्हू पंहिंजे उस्तादनि जूं यादगिरियूं तस्वीरूं रखी खेनि भेटा पेश करण लॻा। सिंध जे वॾे वज़ीर मादुल शाह उस्तादनि खे भेटा पेश कंदे चयो आहे त समूरा मसइला तॾहिं हल थी सघनि था जॾहिं उस्ताद तालीम में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। वॾे वज़ीर सिंध जे उस्तादनि खे अपील कई आहे त उहे तालीम जी बहितरी में पंहिंजो किरदारु अदा कनि। ईरान में ज़िलज़िले जा लोॾा महसूस किया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जो ज़ोर 5.7 रहियो। ज़िलज़िलो ईरान, आर्मीनिया ऐं आज़रबाईजान जे सरहदी इलाइक़नि में आयो। कंहिं बि जानी नुक़सान जा इतला न मिलिया।